अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में जो मेज़बान इरशाद जागीरानी की ख़िदमत में हाज़िर है। ये प्रोग्राम अदब दोस्तन जो है, अदब असां चाह रखण वारनि माण्हुनि जो है, फ़नून लतीफ़ सां जेकी ताल्लुक़ रखनि था उन्हनि सभिनी मेहरबान सॼणनि जा असीं थोराइता आहियूं जेकी फीडबैक ॾींदा आहिनि। त प्रोग्राम ॾाढो सुठो चाह सां ॾिसनि था ऐं असां जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि। ऐं हिन प्रोग्राम में असां कोशिशि कयूं था त उहे नौजवान बि तव्हां ताईं पहुचायूं, उन्हनि नौजवाननि जी कचहरी, उन्हनि नौजवाननि जी गुफ़्तगू बि पहुचायूं जेकी हिन वक़्तु सिंधी अदब में पंहिंजो नुमाया किरदारु अदा कनि था ऐं गॾोगॾु तमामु घणो सुहिणो लिखनि था। ऐं उन्हनि नौजवाननि मां तमामु घणा अणगड़िया नाम आहिनि। असां वारे वारे सां कोशिशि कंदासीं त प्रोग्राम कला खेतर में उन नौजवाननि खे बि मौक़ो मिले ऐं उन नौजवाननि सां मिली करे उन्हनि जी जेका अदबी ख़िदमत आहे, उन्हनि जा जेकी फ़नी फ़िक्री हवाला आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाइजनि। अॼु असांजे हिन प्रोग्राम में ॿ नौजवान नई टरीअ जा ख़ूबसूरत शाइर गॾु आहिनि, उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी। हिकिड़ो शाइर ॾाढो सुहिणो, बल्कि ॿई शाइर ॾाढा सुहिणा आहिनि, लिखंदा आहिनि त दिलि में लही वेंदा आहिनि। शाइरी हूअं बि उहा सुठी जेका ॿुधण सां अज़ ख़ुदि वाह वाह निकिरी वञे, शाइरी उहा सुठी जेका मन अंदर में लही वञे, ॿोल उहे भला जेकी चपनि ते चुरंदा हुजनि। सो असां भलीकार चऊं था पंहिंजे ॿिनि शाइरनि खे। हिकिड़े शाइर जो नालो आहे अज़ीम जलबाणी ऐं ॿिए शाइर जो नालो आहे मुनीर पयार। सो आउं ॿिन्ही जो थोराए थो भलीकार साईं तव्हां ॿिन्ही खे, तव्हांजी वॾी महिरबानी। सभ खां पहिरियों मां आगाज़ हितां कंदुसि अज़ीम जलबाणी खां। अज़ीम जलबाणी जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त किताबु हुयो जंहिंजो नालो हुयो त हवाउनि जे हिंदोरे में। मूं पढ़ियो बि सही, पर उन में लिखियलु वफ़ा अज़ीम जलबाणी। वफ़ा विच में कट थी वई आहे, वफ़ा मोकिलाए वई, वफ़ा छॾे ॾिनव, चकर छा आहे? असीं असल में अहिड़ी ॻाल्हि न आहे, मतिलबु की शुरूआती जेको मरहलो हुयो हुन में मूं ऐड कयो पंहिंजो तखलुस, पर मूं हाणे सोचियो जेको मुंहिंजो पंहिंजो नालो आहे उहो बि हिकिड़ो माना हिकिड़ो पुरस्सर आहे, मां उन खे कंटिन्यू करणु चाहियां थो। त इन में को मसइलो कोन्हे, त इहा ई ॻाल्हि आहे। हिकिड़ो किताबु तव्हां हाणे छॾियो न, हिकिड़ी तारीख़ ठही वई वफ़ा जे नाले सां, वफ़ा अज़ीम जलबाणी। हाणे वफ़ा ख़तमु, वरी अज़ीम थी विया, माना हाणे अज़ीम थी विया, वफ़ा इन करे ख़तमु थी विया। न, वफ़ा अॼु बि आहे ऐं अञा हलंदी। बाक़ी जेसीं ॻाल्हि आहे तखलुस जी, तखलुस हू मतिलबु की असां हुनखे उमिरि करे छॾियो आहे, ख़तमु करे छॾियो। अच्छा, हूअं शाइर अक्सर तखलुस रखंदा आहिनि। तखलुस रखण महिल ज़रूरी हूंदो आहे छा इब्तिदाई मरहलनि में, इब्तिदाई मरहले में, इब्तिदाई ॾींहंनि में? आउं ॾिसंदो आहियां त हर शाइर को उदासी आहे, को वफ़ा आहे, को परेशान आहे, को जेको आहे सो बेख़ुदि लॻो पियो आहे, को कीअं त को कीअं। इहो बसि छा आहे? हीअ असल में हिकिड़ी कैफ़ियत आहे त जेका शाइर पंहिंजो पाण पंहिंजे अंदर में हिकु महसूसु करे थो त उन शइ खे उजागर करे थो। लाज़मी न आहे तखलुस हुजे, पर के माण्हू पंहिंजो तखलुस बि आणींदा आहिनि, रखंदा आहिनि, जेको महसूसु हलंदो पियो आहे। जेको नालो हूंदो आहे उन खे बि घणा माण्हू कंटिन्यू कंदा आहिनि। सही सही। त हीअ मतिलबु की मर्ज़ी हूंदी आहे, ईअं न आहे लाज़मी माण्हू तखलुस रखे। हा, इन्हनि जा बि पंहिंजा अनेक रंग आहिनि। के वरी तखलुस रखंदा आहिनि, के वरी पंहिंजे ॻोठ जे नाले सां पंहिंजो पाण खे, पंहिंजे शहर जे नाले सां, शहर जे नाले सां या पंहिंजे ॻोठ जे नाले सां। ख़ैरपुर जो साईं हिकिड़ो शाइर आहे परेशान परवेज़ उमर, सो ॾाढो ज़बरदस्त लिखंदो आहे। ॾोहीड़ा ऐं ॿिए त ॾाढा भला हूंदा आहिनि हुन जा, पर उन त पंहिंजे घर ते मथां लिखाए छॾियो आहे परेशान हाउस। मूं चयो त कोई माण्हू तो ईंदो ई न अदा, चवंदो पहिरियां ई सॼो हाउस ई परेशान आहे, जेको परेशान आहे इन खे लड़ी वञे। हा, त पोइ उन्हनि तखलुस पंहिंजो रखियो आहे परेशान। बहरहाल असां मुनीर साईं खां पुछा कंदासीं, तव्हां भला मुनीर पयार बराए रास्त माना डायरेक्ट मुनीर? बिल्कुलु, बसि को तखलुस ई कोन, शाइरीअ में को दर्द? तखलुस ज़रूरी बि न आहे, बहरहाल जेको आहे जीअं तखलुस को एॾो अहमियत बि नथो रखे शाइरी। अच्छा, पुराणा जेके बि शाइर आहिनि न उहे के माना शहरनि सां, मोहसिन ककड़ाई थियो, साईं राशिद मोराई थियो, उमीद ख़ैरपुरी थियो, शहर जो नालो बि भला गॾिजे आहे? इहो बिल्कुलु हुयो को दौर जंहिंमें बिल्कुलु चॉइस कंदा हुया त जेको आहे तखलुस जे नाले सां असांखे सुञातो आहे। हालांकि उन्हनि जी पंहिंजे नाले जी जेका शनाख़्त आहे उहा उन्हनि जे तखलुस जे पस मंज़र में हली पई वञे। सही सही। पुराणनि शाइरनि जा त पंहिंजा नाला ई न आहिनि, मुख़्तलिफ़ शाइरनि जा नाला ॿिया, ताजल बेवस जो नालो ॿियो, ऐं अनेक पाण उन ते ॻाल्हाईंदासीं त वरी हिकिड़ो ड्रिगो प्रोग्राम थी वेंदो। पर हाणे इहो ट्रेंड आहे त पंहिंजो नालो जेनिन जेको आहे उहो ई रखनि था। शाइरीअ जी शुरूआति कॾहिं खां कई अदा अज़ीम तव्हां? साईं, शाइरी जी मूं जेकी शुरूआति कई तक़रीबन 2005 खां, जॾहिं मैट्रिक क्लास में हुयुसि। अच्छा। मतिलबु की पढ़ाई सां गॾो गॾु मुंहिंजो इन अदबी हवाले सां बि लाड़ो रहियो, ऐं जंहिं सबबु करे मतिलबु की मूं पोइ वरी शाइरी लिखण जो बि मुंहिंजो सिलसिलो शुरू थी वियो। भला माण्हू जल्दी में शाइर थी था वञनि। आउं ॾिसां थो शाइरनि खे अलाह हयाती ॾे, वधे वाड़ी लॻे बाग़। हाणे शाइर जे मिक़दार में वधी विया आहिनि, हर घर में शाइर आहे। ॿियो माण्हू मिले थो, चए थो मां बि साईं गज़ल लिखियो आहे, ॿुधायो। मां त हाणे हुनखे चवंदा था मूंखे न ॿुधायो, मां आहियां ई ॿोड़ो, मूंखे ॿुधण में ई न ईंदी आहे ॻाल्हि। सो शाइरी भला एॾी सवली थी पई आहे छा भला? असल में इन हवाले सां मां इहो चवंदुसि त लिखण वारा वाक़ई घणा आहिनि, बाक़ी जेका ॾात आहे चवंदा आहिनि त ज़ात ते न आहे हूंदी। त हीअ शइ माना हिकिड़ी कुदरती तौरु अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे जेको नसीबु थिए थो माण्हू खे।
बाक़ी हुनजे पुठियां माना कोई हिकिड़ो पस मंज़र हूंदो आहे, हिकिड़ो बैकग्राउंड हूंदो आहे, माना कहिड़ी वजह सां उहो माण्हू हिन फील्ड में अचे थो पियो। तव्हांजो बैकग्राउंड कीअं आहे भला? त मुंहिंजो अगरि मां पंहिंजे वाले सां ॻाल्हि कयां त माना मुंहिंजो नंढपण खां ई वठी किताबनि पढ़ण सां शौक़ु रहियो ऐं जंहिंसां मूंखे घणो उत्साह मिलियो, शायदि उन उत्साह सबबु ई मतिलबु की मूं लिखण जो सिलसिलो शुरू कयो। अच्छा, सही। जंहिंमें मूं घणो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सरकार खे पढ़ियो, उन खां पोइ उस्ताद बुखारिया, शेख हयास। वाक़ई पढ़ियो अथव या ईअं चओ था? न, वाक़ई पढ़ियो आहे। ईअं शायदि के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि की नाला अहिड़ा हूंदा आहिनि जेकी हरू भरू बि माण्हू चई छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि इन सां हिकिड़ो ॿुधंदड़ खे ॾिसंदड़ ते हिकिड़ो प्रेशर डेवलप थींदो त मां हेॾा वॾा शाइर पढ़िया आहिनि ऐं मां पुछा कंदोमांव लतीफ़ न अहिड़ी ॻाल्हि न आहे, जंहिंजा आऊं नाला खणां थो त हीअ मुंहिंजा आइडियल पोइट्स रहिया आहिनि ऐं अहिड़ी ॻाल्हि न आहे। लतीफ़ जो को सुठो शेर ॿुधायो भला? लतीफ़ साईं जो सुठो शेर सदाईं इहे न तूं अबीब तूं तबीब, इहे न पढ़ियो आहे न लतीफ़ तव्हां? जी जी बिल्कुलु पढ़ियो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। विसरी वियो छा? हाणे अहिड़ो को ज़हन नथो अचे। मूं चयो न के नाला अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे लाइ चई छॾींदा आहिनि माण्हू। कंहिं माण्हू चवंदा आहिनि फस्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन। पोइ आउं ॾिसंदो आहियां अक्सर उन्हनि खां पुछा कंदो आहियां त पोइ चवंदा आहिनि साईं असां फलाणो मीर तक़ी बि पढ़ियो आहे, साईं असां बदरुद्दीन बदर बि पढ़ियो, बशीर अहमद बदर बि पढ़ियो आहे, असां अहमद फराज़ बि पढ़ियो आहे, असां फैज़ खे बि पढ़ियो आहे, असां साईं मुमताज़ मुफ़्ती खे बि पढ़ियो आहे। वॾा वॾा नाला खणी ईंदा आहिनि ऐं पुछा करे न बाबा उन्हनि जे बारे में पोइ ॼाण न रखंदा आहिनि। बराबरि तव्हां साईं कंहिंखे पढ़ियो आहे? साईं जेको आहे सो इहे जीअं सिंध जा शाइर आहिनि, ताजल बेवस थियो, शाह लतीफ़ थियो, बुखारी थियो, अयाज़ थियो, नई टई सियासी बयान त न आहे न शाह लतीफ़ वारो? न न न पढ़ियो अथव सच में? बिल्कुलु पढ़ियो आहे, बुक्स वग़ैरह पढ़िया आहिनि शुरूआती दौर में। पोइ वरी माण्हू जॾहिं जेको आहे सो पंहिंजे अचे थो जॉब जे सिलसिले में या इहो हिकिड़ो पोइ सिलसिलो थियो। हा, सही ॻाल्हि आहे, इहा बि सही ॻाल्हि आहे। असल में छा थो थिए त जेकी बि तहरीरूं पाण पढ़ंदा आहियूं, जेके ज़हन ते क्लिक करे वेंदा आहिनि उहे यादि रहंदियूं आहिनि, तक़रीबन यादि न बि रहंदियूं आहिनि। ईअं बि आहे कॾहिं कॾहिं के सुठियूं सिटरूं पाण साम्हूं ॾिसंदा आहियूं या के कोट्स पढ़ंदा आहियूं त पोइ उहे यादि रहिजी वेंदा आहिनि। उस्ताद को कयो भला इन फील्ड में या पाण पंहिंजे लेखे लिखणु शुरू कयो? साईं शुरूआती मरहले में त मूं मतिलबु की जेको बि मतिलबु की आयो पोइ माना हुनमें जेको बि तखयल हुयो उहो लिखंदो रहियासीं। माना पोइ वरी उहो मवाद कठो डायरी जी शक्ल में थी वियो त उनमें काफ़ी शयूं मतिलबु की हुयूं कमी पेशियूं हुयूं त जेके मतिलबु इल्म अरूज़ जे हवाले सां पूरियूं न बीठियूं पिए। त हिकिड़ी माना मूं पाण ई उनमें शइ कमी महसूसु कई त उनजे हवाले सां कुझु किताब बि आहिनि असांजी सिंधी अदब में जेके इल्म अरूज़ ते काफ़ी लिखिया विया आहिनि। जीअं अब्दुल कयूम साहिब जो किताबु आहे या तनवीर अब्बासी जो आहे शाइरी जूं सिनफ़ूं आहे या कुझु रिसाला ईंदा हुया, उन्हनि में इल्म अरूज़ जे बारे में थोरी घणी ॼाण हूंदी हुई। पर उन सां गॾो गॾु मुंहिंजो उस्ताद बि बिल्कुलु आहे जंहिंखां आउं प्रॉपरली मतिलबु की हिकिड़ी टेक्निकली सिखिया वरिती शाइरी जे हवाले सां, इल्म अरूज़ जे हवाले सां त बेर छा हूंदो आहे, वज़न छा हूंदो आहे। इहे आहिनि जेके सिनफ़ूं आहिनि जंहिंमें वाई आहे, गज़ल आहे या नज़म आहे, त हिन जो लिखण जो हिकिड़ो पैटर्न कीअं हूंदो आहे या इहे पंहिंजो छा हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। त हिन जी तफ़सीली जेका सिखिया मूं वरिती पंहिंजे उस्ताद खां ऐं हुनजो मुंहिंजो उस्ताद नालो आहे साईं मुश्ताक गबोल साहिबु। पाण तमामु ॾाढा सुठा शाइर बि आहिनि। मुश्ताक गबोल जो ॾाढो सुठो शेर मूंखे यादि ईंदो आहे त साह में ईअं सार वेठी आहे, सेज ते ख़ूबसूरत शाइर आहे। पर इहो छा आहे वज़न पर छा आहे उहो माना तक तोड़ थींदी आहे, बाक़ाइदा ईअं का ताराज़ी खणी माण्हू तोरींदा आहिनि लफ़्ज़नि खे या का फुट पटी आहे जेका माना उहो काथो लॻाईंदी आहे, छा आहे इन आउं सभिनी खां पुछा कंदो आहियां शाइर उहो अथई जेको वज़न पर ते लिखे भला? जी जी बिल्कुलु। असल में जेको बि तक लिखियो थो वञे जहिड़ी बि सिन्फ़ में हुजे त उन में वज़न हूंदो आहे। वज़न मतिलबु मुंहिंजो चवण जो इहो आहे त जेके असांजी पंहिंजे जंहिं बि सिंध में जेका मात्रा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उनखे बेसिकली मात्रा चयो वेंदो आहे। त उन मात्रा खे सूरत खती जी शक्ल में लिखियो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु और जेके असांजा ॾिनल जेके इल्म अरूज़ में जेके बेहर आहिनि या जेके वज़न आहिनि त उहा शइ उन ते पूरो बेहे थी कोन थी बीहे। कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मतिलबु की हिकिड़ी सिंगल मात्रा वारा आहिनि, ॿिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿिनि वारा हूंदा आहिनि। हाणे मिसाल जीअं वज़न हिकिड़ो आहे फ़ाइलुन 4 दफ़ा आहे त हिन जो मतिलबु अगरि को बि अहिड़ो ख़्यालु हूंदो त माना इन जे हिसाब सां पूरो हुजे। जीअं हाणे फ़ाइल आहे न त फे सां गॾु अलिफ़ आहे त हीअ माना 2 मात्रा वारो पंहिंजो अखर थी वियो।
ऐं आहिनि जेको आहे इहो माना हिकिड़ो सिंगल माना काउंट थींदो आहे। भला इन ते ई शाइरी कजे ज़रूरी आहे छा भला ईअं न उहो हिकिड़ो मिसाल तव्हां सां माना शेयर कयो। न पर इहो ज़रूरी छो हूंदो आहे शाइर जे लाइ त माना वज़न ते लिखे फ़ाइलातुन फ़ाइलातुन मफ़ूलुन इहे इन ते लाज़मी आहे उन खां पोइ ॻाए सघिजे थी या को छा इन जो सिलसिलो छा आहे छाजे करे असल में ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका शाइरी आहे त उहा माना ॿिनि मौज़ुनि में हूंदी आहे। हिकिड़ी हूंदी आहे मौज़ू माना मौज़ू शेर, ॿियो हूंदो आहे गैर मौज़ू शेर। जेको मौज़ू शेर हूंदो आहे उहो सॼो माना असांजो इल्म अरूज़ जे मुताबिक़ हूंदो आहे ऐं जेको गैर मौज़ू जेको शेर हूंदो आहे उन में मतिलबु के इल्म अरूज़ जे मुताबिक़ का बि शइ न हूंदी। उन में तव्हां आज़ादु आहियो, कुझु बि लिखी सघो था। मिसाल तौरु जीअं नसरी नज़म आहे त उन में को अहिड़ी माना तौर तक या वज़न न हूंदी, तव्हां उनखे पंहिंजे हिसाब सां लिखी सघो था। बाक़ी जेकी ॿियूं सिन्फ़ियूं आहिनि जीअं वाई आहे या गज़ल आहे, चौसिटो आहे, त इहे शयूं सभई इल्म अरूज़ जे मुताबिक़ अचनि थियूं, उनखे लिखियो थो वञे। हिकु त उन्हनि में रवानगी हूंदी आहे ऐं प्लस में जॾहिं तव्हां उनखे मौसीक़ी जी शक्ल में आणो था त हिकु माना मौसीक़ी जे जेका रिदम में अचनि थियूं उहे शयूं पूरियूं बीहनि थियूं। अच्छा, हिकिड़ो नसरी नज़म हूंदो आहे, तव्हां कहिड़ियूं सिन्फ़ूं लिखो था मुनीर साईं? मां घणे खां घणी जेका सिन्फ़ लिखी आहे उहा आहे गज़ल। अच्छा, गज़ल खां पोइ वाई बि लिखी आहे। गज़ल भला सवलो आहे छा? अक्सर माण्हू गज़ल ई लिखंदा आहिनि। जी हा, बिल्कुलु गज़ल लिखणु बिल्कुलु सवलो आहे। अच्छा, के वरी शाइर चवंदा त गज़ल में काफ़िया मिलाइणा था पवनि त पोइ ॾुखी ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं वरी बंद खुटी था पवनि, काफ़ी अहिड़ो सिलेक्ट कनि था, ॾुखियो कनि था। उनखां पोइ हिकिड़ो त काफ़ी आहे यार प्यार इंतज़ारु, इहे त जल्दी में हिन ते शेर त तमामु घणा ठही था वञनि। ॾुखियो काफ़ी वरी मिले थो त पोइ हुनजा बंद घटि था थियनि। हिकिड़े तरीक़े सां गज़ल लिखणु ॾुखियो पिया आहे, ईअं न? बिल्कुलु, बहरहाल जेको आहे घणे खां घणो जेको असां लिखियो थो वञे उहो गज़ल ई लिखियो थो वञे। सही सही। अच्छा, इहो पाण ॻाल्हायोसीं पिए नसी नज़म जे हवाले सां। हिकिड़ो आहे नसी नज़म, ॿियो वरी आज़ादु नज़म आहे। इन्हनि ॿिन्ही में छा का ख़ासि फ़र्क़ सां इहे ॿई शयूं लिखियूं वञनि थियूं? न, आज़ादु नज़म या नसी नज़म में को फ़र्क़ु न आहे। असां माना ॿिन्ही नाला हिकिड़ा ॿिया बि आहिनि न। आज़ादु नज़म वरी चवंदा आहिनि की नसरी नज़म आहे, इहा सिन्फ़ साॻी आहे, लेकिन नालो आज़ादु बि चई सघूं था या नसरी बि चई सघूं था, को हुन में फ़र्क़ु न आहे। अच्छा, बाक़ी इन जो जेको लिखण जो जेको माना हिकिड़ो प्रोसीजर आहे, जेको इन जो पैटर्न आहे, उहो मतिलबु बग़ैर इल्म अरूज़ जे आहे। अच्छा, माना ईअं लिखी सघे। इहो तव्हां बि हिन ॻाल्हि सां सहमत आहियो? जी हा, बिल्कुलु। छो त उहो चवनि था, मूं वरी हिकिड़े शाइर जो जॾहिं इंटरव्यू कयो त हुन चयो त आज़ादु नज़म में त ईअं जीअं तव्हां चयो त आज़ादु आहे माण्हू, नसरी नज़म में वरी बि किथे किथे वञी काफ़िया मिलनि था। ॿिनि सिटुनि खां पोइ वरी ॿिनि सिटुनि में के काफ़िया मिलनि था, किथे किथे काफ़ियूं मिलाए करे उनखे वरी नसरी नज़म चवनि था। बहरहाल हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, जेकॾहिं तव्हां मिली जी इजाज़त हुजे त कचहरी जो सिलसिलो पाण अॻिते वधाईंदासीं। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। नाज़रीन, असां सां गॾु सिंधी ॿोलीअ जा 9 जा ॿ ख़ूबसूरत शाइर अज़ीम जलबाणी ऐं मुनीर पयार गॾा मोटी ईंदासीं थोरी देरि में। वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। 9 जा सिंधी ॿोलीअ जा ॿ ख़ूबसूरत शाइर अज़ीम जलबाणी ऐं मुनीर पयार असां सां गॾु आहिनि। कचहरी जो सिलसिलो अञा जारी आहे। सो अज़ीम जलबाणी खां पुछा कंदासीं पाण त का नई सिन्फ़ बि मुतारिफ़ कराई आहे तव्हां नौजवाननि? पुराणा त जेकी शाइर पढ़ूं था उन्हनि का न का शइ पंहिंजे बिले कई, पंहिंजो उन्हनि को न को नओं इस्म मुतारिफ़ करायो। नौजवान उन ई प्लाट में लिखनि था, का नई शइ मुतारिफ़ नथा कराइनि? सही, असल में ॻाल्हि इहा आहे त जेके असां वटि सिंधी अदब में पुराणियूं जेके सिन्फ़ूं आहिनि, हिकु त मतिलबु की उन्हनि ते बि एॾो घणो माना पोरियो या चइजे घणी कमु कोन्ह थियो आहे। बाक़ी अगरि ॻाल्हि कजे नई अहिड़ी का अञा ताईं माना इजाद कोन्ह थी आहे, छो जो अॻु में जेके सिन्फ़ूं आहिनि उहे बि काफ़ी घणियूं इलाही आहिनि। त जंहिंमें असां नाला खणूं त काफ़ी शयूं जीअं तराइल आहे या चौसिटो आहे, पंजसिटो आहे, गज़ल आहे, काफ़ी वाई, इहे शयूं बि काफ़ी शयूं आहिनि। त माण्हू इन्हनि ते बि पूरो कोन्ह थो बीहे। असांखे अगरि इन्हनि ते माण्हू रिसर्च करे या इन्हनि ते को माण्हू पेपर लिखे त इहे शयूं मतिलबु की पाण हिकु वॾो हिकिड़ो वसी दरिया चइजे घणी समुंड आहिनि। त इन्हनि में लिखण में ई माना माण्हू अॻु में ई मसरूफ़ लॻा पिया आहिनि। फ़िलहालु अहिड़ी का नई इजाद कोन्ह थी आहे सिर्फ़ु। न, पर तव्हां चओ त माना का ज़रूरत न आहे हाणे नई? न, ज़रूरत आहे, वक़्त सां कमु थियल आहे, एतिरो कमु आहे असां वटि त ॿी का शइ तख़लीक़ ई न कयूं पाण। न, इहे मक़सदु न आहे, मतिलबु की नई सिन्फ़ बि आणे सघिजे थी, इजाद थी सघे थी। पर ॻाल्हि इहा क्रिएशन मोकिलाए वई आहे न, पंहिंजा आइडियाज़ जेके आहिनि माण्हू पाण सोचे त हीअ शइ मां नई कयां, त पाण जेको साॻे फॉर्मेट में लहूं था, साॻियो सिलसिलो, लफ़्ज़नि जी मट सट सां शाइरी जा किताब अचनि था, मौज़ूअ साॻिया आहिनि, ॻाल्हियूं साॻियूं आहिनि, रुॻो किताबनि जा नाला चेंज आहिनि, लिखण वारो चेंज आहे, नवां ख़्याल नयूं शयूं मोकिलाए वयूं आहिनि। कुझु नओं करण जो जज़्बो न आहे नौजवान वटि।
असल में जेसिताईं ॻाल्हि आहे सिर्फ़ु नई ईजाद करण जी त उन शइ सां मुंहिंजे ख़्याल में उन पासे लाड़ो न आहे बाक़ी जेसिताईं ॻाल्हि आहे तख़युल जी नया ख़्याल आणणु नयूं शयूं आणणु त उहे गज़ल जी भेट में या नज़म जी भेट में गीत जी भेट में काफ़ी शयूं नयूं आहियूं आहिनि काफ़ी बहितरी आई आहे जेके अॼुकल्ह असांजा नौजवान लिखण वारा आहिनि हुननि मतिलबु के पंहिंजे असांजे सिंधी अदब में काफ़ी घणियूं शयूं इस्तेमाल में आंदियूं आहिनि जंहिंमें नवां रदीफ़ थिया या नवां काफ़िया थिया नवां मुहावरा थिया उहे कतब आंदा विया आहिनि अहिड़ी ॻाल्हि बि न आहे अगरि तव्हां पढ़ंदो अॼुकल्ह जे नई टही में जेके लिखण वारा आहिनि जंहिंमें रुबीना आबड़ो आहे या पंहिंजो मफ़तून कुराई साहिबु आहे उनखां अलावा अली आकाश आहे ज़ाहिद राजपर आहे घणा माण्हू सुठो लिखंदा पिया ऐं नयूं शयूं उन्हनि आंदियूं आहिनि ईअं खणी चऊं न त शाइर बि पंहिंजी पर में हिकिड़ा साइंसदान आहिनि जेके लफ़्ज़नि जी इजाद कंदा आहिनि जी जी बिल्कुलु तख़युल बराल तव्हां साईं कॾहिं इहो सोचियो आहे मुनीर साईं त कुझु नओं लिखिजे का नई शइ कजे को नओं धमाको हुजे न बज़ात ख़ुदि अहिड़ी काई कॾहिं कोशिशि न कई आहे असल में इहो भला कोशिशि न करण जो को ख़ासि सबबु भला ईअं बसि ख़ासि सबबु इहो आहे हली थी पई भला ईअं असां जीअं भाऊ अज़ीम चयो त जेको आहे सो जेके सिर्फ़ु उन स्टेज ते अञा न पहुता आहियो मेच्योर स्टेज ते अञा माना उन वज़ीराई वारी स्टेज ते न पहुता आहियो इन जे करे बि हिकिड़ो सबबु थींदो आहे त अञा विखूं खणां थो पोइ अञा अॻिते वधां त उनखां पोइ जी असां त अदब में जेको आहे सो अञा बांबड़ा ई पाइनि पिया एतिरियूं सिन्फ़ूं जेको आहे सो न लिखियूं आहिनि बसि गज़ल ऐं वाई लिखी आहे नओं लिखण जो कॾहिं को अहिड़ो सोचियो बि न आहे न को एतिरो सही सही घणो तव्हां छा लिखियो आहे अज़ीम साईं सही मूं घणो त गज़ल लिखियो आहे पर हुन सां गज़ल सां गॾोगॾु कुझु गीत बि आहिनि कुझु वायूं बि आहिनि अच्छा नज़म बि आहिनि अच्छा ऐं चौसठा बि आहिनि काफ़ी शयूं आहिनि सही सही भला ख़्यालु कॾहिं थियो त को कॉलम बि लिखिजे को आर्टिकल लिखिजे को ड्रामो लिखिजे को नाविल लिखिजे छो त शाइर जॾहिं वरी शाइरीअ खां बोर थी वेंदा आहिनि बेज़ार थी वेंदा आहिनि चवनि था त हाणे ख़्याल खे मटाइजे ध्यानु मटाइजे जी बिल्कुलु मां कुझु मतिलबु की हिकिड़ो महदूद हद ताईं जेको आहे त कुझु कॉलम आर्टिकल चइजे खणी कुझु लिखिया आहिनि मतिलबु की जंहिंमें पुराणा माग थिया जीअं मूमल जी माड़ी आहे या असांजे ॾेर किशर जे वेझो हिकिड़ो मतिलबु की पुराणो तारीख़ी माग आहे वजणोर जे नाले सां हुन ते लिखियो आहे या कुझु शख़्सियतूं आहिनि हुननि ते कुझु लिखिया आहिनि आर्टिकल वग़ैरह बाक़ी ड्रामे वारा ॾे लाड़ो न आहे अच्छा हिकिड़े ख़ूबसूरत शाइर जे लाइ सुठे शाइर जे लाइ सभ खां पहिरियों छा हुजणु घुरिजे उनजो कहिड़ी शइ ॾे ध्यानु हुजणु घुरिजे जो हू सुठो शाइर थी सघे थो सुठे शाइर थियण जे लाइ सभ खां पहिरियां त जेको इल्मु अरूज़ आहे इहा शइ हिकिड़ी बेसिक आहे अच्छा इन बेसिक शइ खां बग़ैर उहो अॻिते नथो वधी सघे छो जो जंहिंखे उनखे अगरि इन्हनि इन कानून जी हिन शइ जी ख़बर हूंदी त हू पोइ पंहिंजी लिखणीअ में बहितरी आणे सघे थो सही तव्हांजी का लिखणी भला जेकॾहिं हाणे ॿुधायो इरशाद थी वञे इरशाद ऐं वेठो आहियां मौज़ूअ जो थोरो हुनजी चस्सो अचे हिन कचहरीअ में थोरो कुझु ॿुधायो भला हिकिड़ो गज़ल आहे मां तव्हां सां शेयर कयां थो पियो तेसीं ताईं तव्हां ॿुधायो त साईं मुनीर साईं खे गुज़ारिश कयूं था तव्हां बि ज़हन में कुझु सोचो त तव्हां खां ॿुधूं था जी सही गज़ल आहे त अॼु सितारनि मथां पंहिंजो घर ठाहिजे वाह अॼु सितारनि मथां पंहिंजो घर ठाहिजे ख़्वाब जां साबियां को नगर ठाहिजे वाह वाह राम रहमान जो घर ता दिल पिरी राम रहमान जो घर ता दिल पिरी छो न अॼु दिलि अंदरि मन मंदर ठाहिजे वाह वाह अॼु सितारनि मथां पंहिंजो घर ठाहिजे ख़्वाब जां साबियां को नगर ठाहिजे वाह माग ऐं मंज़िलूं चौकजनि केतिरियूं वाह माग ऐं मंज़िलूं चौकजनि केतिरियूं दिलि मंझां छो न को रह गुज़र ठाहिजे वाह वाह अॼु सितारनि मथां पंहिंजो घर ठाहिजे वाह वाह ख़्वाब जां साबियां को नगर ठाहिजे ज़िंदगी हेकली काटिजे केतिरी ज़िंदगी हेकली काटिजे केतिरी ए पिरी खो खणी हम सफ़र ठाहिजे वाह वाह अॼु सितारनि मथां पंहिंजो घर ठाहिजे वाह वाह ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो ऐं इन सां गॾु को ॿियो इस्म आहे त जी जी बिल्कुलु ॿियो छो त दिलि चवे थी त वरी अञा वधीक तव्हांजे लफ़्ज़नि मां फैज़याब थियूं ऐं शाइरी बहरहाल सुठी आहे कहिड़े वज़न ते हुई अलाए साईं वज़न त हाणे नथो हीअ मुंहिंजे ख़्याल में हीअ बीठल आहे हिन ते फाइलुनि ते आहे अच्छा अच्छा सही 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 ॿियो छा था ॿुधायो ॿियो बि गज़ल आहे तव्हां सां मां शेयर कयां थो जी साईं इरशाद आऊं वेठो आहियां साईं जी राति दुआ जो दर पे ॻोल्हियुमि हा राति दुआ जो दर पे ॻोल्हियुमि दुआ जो दर जी दुआ जो दुआ केरु आहे पाण दुआ जो दर मतिलबु की ॾिठो वञे फ़िक्री वाले सां त माउ ॾे बि इशारो आहे या ख़ुदा जो दर बि थी सघे थो हा साईं मिड़ई भोग चर्चो हुजे न लाज़मी आहे
रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि हा ॼण त ख़ुदा जो घर पे ॻोल्हियुमि हा हा सोत विकामी बाज़ार में हो सोत विकामी बाज़ार में हो जंहिं लाइ सारो तर पे ॻोल्हियुमि रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि ॼण त ख़ुदा जो घर पे ॻोल्हियुमि वाह वाह जंहिंसां मन जो मेर धोआ मां जंहिंसां मन जो मेर धोआ मां अहिड़ो उजरो जर पे ॻोल्हियुमि वाह वाह रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि ॼण त ख़ुदा जो घर पे ॻोल्हियुमि वाह वाह ॾींहं ॾिठे जो ॾीआ ॿारे ॾींहं ॾिठे जो ॾीआ ॿारे तुंहिंजी राह गुज़र पे ॻोल्हियुमि वाह वाह रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि ॼण त ख़ुदा जो घर पे ॻोल्हियुमि वाह वाह मान मिली तूं कंहिं तड़ ते मान मिली तूं कंहिं तड़ ते ॾींहं समूरो थर पे ॻोल्हियुमि वाह वाह रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि ॼण त ख़ुदा जो घर पे ॻोल्हियुमि वाह वाह सही वाह वाह तुंहिंजी यार वफ़ा लाइ केॾो हा तुंहिंजी यार वफ़ा लाइ केॾो अर्श अज़ीम ऐं दर पे ॻोल्हियुमि वाह वाह रात दुआ जो दर पे ॻोल्हियुमि ॼण त ख़ुदा जो घर पे वाह ॻोल्हियुमि वाह ॿई गज़ल जेके ॿुधाया काफ़ी साॻियो हुयो घर दर ऐं सफ़र जो पहिरियां ॿुधायो जी, जी, इन काफ़ी ते घणो तव्हां कमु कयो आहे लॻे थो न अहिड़ी ॻाल्हि आहे हाणे शाइर साईं वॾा वॾा उस्ताद माण्हू आहिनि हाणे इन में जीअं तव्हां दुआ जो दर पे ॻोल्हियुमि शाइर पंहिंजे तरीक़े सां वरी ॻाल्हि बि करे वेंदा आहिनि पंहिंजी जीअं असांजो महबूब शाइर सईद में सही ज़ाहिर ॻाल्हि आहे। हिंदुस्तान तोड़े तुंहिंजे नज़र पाड़े अलाए छा ईअं लिखियो आहे दिलि जी ॻाल्हि ज़बान ते अची वेंदी आहे हा तरीक़े सां रुमाल में वेड़े लफ़्ज़ बयानु करण जा तव्हां वॾा उस्ताद आहियो शाइर गुमराह कंदड़ माण्हू आहियो बहरहाल ॻाल्हि खे वरी वधायूं था अॻिते त अॼुकल्ह ई किताबनि जो सिलसिलो त ख़तमु थी वियो आहे घणे भाङे घटि था पढ़नि माण्हू सो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे गज़ल अची थो वञे वाह वाह मिली थी वञे लाइक्स वधनि था कमेंट्स इहो सिलसिलो ठीकु आहे या किताब अञा छपिटाइजे मोट मिले थी या पाण ई एज़ाज़ी कापियूं अॼुकल्ह बि शाइर ॾींदा था वञनि जीअं पहिरियां खां इहो सिलसिलो हले थो साईं असल में मुंहिंजी नज़र में जेको किताब जो सिलसिलो आहे उहो त अॼु बि हले थो पर ॻाल्हि इहा आहे जेके पढ़ण वारा आहिनि उन्हनि जो तादादु घटिजी वियो आहे शाइरी जा किताब त पहिरियां अचनि ई कोन था हुनजो सबबु इहो आहे त हिकु असां वटि जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्लस में जेका सोशल मीडिया आहे हा त इहे शयूं अची वञे हिकिड़ो माना सवलो थी वियो आहे जेको माण्हू ॻोठ में रहे थो उन वटि अगरि मोबाइल आहे या इंटरनेट आहे त उहो माना फेसबुक जे थ्रू या ट्विटर वग़ैरह आहे ॿियूं शयूं यूट्यूब वग़ैरह आहे त हू पंहिंजी शाइरी या पंहिंजो ख़्यालु जेका बि शइ आहे हुनखे इज़ीली माना हुन ते शेयर करे थो ऐं उहा शइ माना सोशल मीडिया ते अची थी वञे ऐं उन सां गॾो गॾु जेके किताब बि आहिनि उहे अॼुकल्ह उन्हनि जूं घणियूं वेबसाइट्स ठहिजी वियूं आहिनि या PDF फॉर्मेट आहे वर्ड फॉर्मेट आहे इहे शयूं मतिलबु की आसानी सां मिली थी वञनि माण्हू कंहिं बि वेबसाइट ते वञी करे सुठो अमल आहे जीअं हीअ बि सुठो अमल आहे बिल्कुलु त जेके माण्हू किताब जी पहुच में न आहिनि जेके माण्हू मिसाल किताब नथा ख़रीद करे सघंदा हू माना मुफ़्त में कंहिं बि वेबसाइट ते वञी करे किताब डाउनलोड करे सघंदा जीअं पाण वटि सिंध सलामत आहे या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेके वेबसाइट्स आहिनि इन्हनि ते घणे भाङे में पुराणी टही जा नई टही जा किताब नसर वारा हुजनि या शाइरी वारा आहिनि इहे रखियो वियो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि या जेके ॿिया पाण सां जेके दिलचस्पी रखनि था किताबनि सां गॾो गॾु मतिलबु की हू उनखे पंहिंजो डाउनलोड करे पढ़े सघनि था पंहिंजे लैपटॉप में या मोबाइल में त हिननि शयुनि जो घणो मतिलबु पॉज़िटिव माना हिकिड़ो इफेक्ट आहे ईअं न चइजे खणी नेगेटिव बाक़ी अगरि जेकॾहिं कुझु शयूं नेगेटिव आहिनि त उन शइ खे ख़राबु करणु असीं पाण ई आहियूं सही सही सो हाणे ख़राबु करण वारा असीं पाण आहियूं जी जी सो इन ॻाल्हि खे वरी तव्हां गंढु ॾींदासीं असांजो महबूब दोस्त वरी मुनीर पे वेठो आहे शाइरी हुन खां ॿुधूं था जी साईं हिकु नंढड़ी साई वठूं भला बिल्कुलु बिल्कुलु सही नाज़रीन असां सां गॾु रहिजो सिंधी ॿोली जा ॿ ख़ूबसूरत शाइर अज़ीम जलबाणी साहिबु ऐं वरी मुनीर पयार असां सां गॾु तव्हां बि असां सां गॾु मोटी अचूं था नंढड़ी साईअ खां पोइ ॾिसंदा रहिजो कला खेतर कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था अॼु महिमान जेकी शख़्सियतूं आहिनि सिंधी ॿोलीअ जे लाइ उन्हनि पाण पतो ॾियणु शुरू कयो आहे अञा उन्हनि जी जेका आहे सा विख उहा ईअं खणी चऊं त पहिरीं आहे पर यकीन सां चई सघिजे थो त ईंदड़ जेकी उन्हनि जूं विखूं आहिनि उहे मुल्क ऐं क़ौम लाइ काराइतियूं साबित थींदियूं अज़ीम जलबाणी असां सां गॾु मुनीर पयार गॾु दिलि चवे थी त मुनीर खां बि ॿ ॿोल ॿुधजनि छा था साईं इरशाद कयो गज़ल आहे पहिरियां हा साईं गज़ल ॿुधाईंदुसि मां जी साईं पंहिंजो ज़हन विलोड़े हा कविता कवि थो जोड़े वाह 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 पंहिंजो ज़हन विलोड़े ॾाढो सुठो काफ़ियो सुठो कविता कवि थो जोड़े वाह वाह ए पेट तुंहिंजी ख़ातिर थकिजी पयुसि पतोड़े वाह 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 ॾुखियो काफ़ियो ऐं ॾाढो ज़बरदस्त गज़ल आहे वाह ए पेट तुंहिंजी ख़ातिर वाह थकिजी पयुसि पतोड़े वाह बेहस समाज उछलिया गुल प्यार जा मरोड़े वाह
ऊंदह खे मुंहं में भूंडो ए बाख ॾे घरोड़े। वाह वाह, ॾिसो लफ़्ज़नि जो ॾे बाख घरोड़े, वाह। ऊंदह खे मुंहं में भूंडो, लफ़्ज़नि जो सुठो इस्तेमालु। ए बाख ॾे घरोड़े, मुंहिंजो ही झूर जीवन झोरे छॾियो विछोड़े। वाह वाह आ सर्द रात जाना बाहुनि में छॾ बिकोड़े। वाह वाह, ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। ॿियो बि अहिड़ो को ख़ूबसूरत जेकॾहिं ख़्यालु आहे त वंड कयो। ऐं शाइरी ॿुधण सां मज़ो अचे थो मन खे। ॿियो बि मां हिकिड़ो गज़ल ॿुधायां थो जी तव्हांखे। जी। रात कई साज़ सांढे थी रखे, रात कई राज़ सांढे थी रखे, सांत जा आवाज़ सांढे थी रखे। वाह वाह वाह। रात कई राज़ सांढे थी रखे, सांत जा आवाज़ सांढे थी रखे, हा, थी बुलंदियुनि खे लताड़ींदी वञे, वाह वाह थी बुलंदियुनि खे लताड़ींदी वञे, शाइरी परवाज़ सांढे थी वाह रखे। वाह वाह, वाह, वाह। वाह सही वाह। नेण हुन जा नींढ आहिनि नींहं जी, वाह वाह नेण हुन जा नींढ आहिनि नींहं जी, प्यार जा अंदाज़ सांढे थी रखे। वाह, ॾाढो वाह, सुहिणो, वाह, ॾाढो सुहिणो। हर अदा हुन जी हवा जो रक़्स ॼण, वाह हर अदा हुन जी हवा जो रक़्स ॼण, सूंहं बेअंदाज़ सांढे थी रखे। वाह वाह। मुर्क हुन जी मोर जो ई रक़्स ऐं, हा, मुर्क हुन जी मोर जो ई रक़्स ऐं, गुफ़्तगूअ में साज़ सांढे थी रखे। वाह वाह रात के ई राज़ सांढे थी रखे। वाह मुनीर साईं, वाह मुनीर साईं। ऐं ॾाढो ख़ूबसूरत शाइरी ऐं ख़बर पई आहे पाण मिड़ी फुकराई अंदाज़ जो मालिक शाइरी पर वणी बिल्कुलु बिल्कुलु साईं, बिल्कुलु। अच्छा अज़ीम साईं, माना इहो ॿुधायो त जेका शाइरी कयो था जी जी। पाण उन मां केतिरे ताईं हद ताईं मुतमिन आहियो? सुठो दिलि चवंदी आहे, सुठो लिखियो आहे, हीअ गज़ल वरी वरी पढ़ी ॿुधाइजे माण्हुनि खे। बिल्कुलु साईं, असल में जेका शइ इंसान मतिलबु की इंसान जेको शाइर मतिलबु लिखण वारो आहे, असल में जंहिं कैफ़ियत सां लिखे थो न, त माना हुनजे लिखण जे टाइम हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे त माना जंहिंमें पंहिंजो पूरे जिस्म में हिकिड़ी लहर डोड़े थी। अच्छा। त कुझु सिटूं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि त मतिलबु की पंहिंजे अंदर में घर करे वेंदियूं आहिनि। हा हा। त मतिलबु की असीं जॾहिं लिखूं था त हुनमें मुतमिन आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे, मुतमिन आहियूं तॾहिं लिखूं था न। जेकॾहिं हिन शइ खां न हुजूं आहे त चऊं था हिन शइ में मज़ो ई न आहे, त ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू वरी ॿियो पासो वठे आहे। सही। त बाक़ी लिखण जो जेको सिलसिलो आहे इहो माना इंसान जी पूरी ज़िंदगी में रहे थो। ऐं आहिस्ता आहिस्ता जॾहिं वक़्त सां या जेका पंहिंजो ज़हनी हवाले सां, फ़िक्री हवाले सां या तख़लीक़ी हवाले सां ऐं फ़नी हवाले सां, त इहे शयूं इन्हनि शयुनि में हिकिड़ो वाधाव ईंदो आहे, बहितरी ईंदी आहे, उहो वक़्त सां आहिस्ता आहिस्ता। ॿई नौजवान शाइर वेठा आहियो, पंहिंजे लाइ था लिखो, को देश लाइ, धरती लाइ, अमड़ लाइ, को नौजवान नस्ल जे लाइ कुझु लिखियो अथव या पंहिंजे लाइ ई था जियो ॿई ॼणा? नसीना पहिरियां देश, पोइ मतिलबु की इंसान पंहिंजे अॻ में जेका शाइरी हूंदी हुई कॾहिं कॾहिं उहा शाइरी पढ़ी करे ॿुधी करे जोश ईंदो हुयो, कुझु नए करण जो जज़्बो थींदो हुयो, हिमत न हारण वारी शाइरी बि हूंदी हुई। हाणे शाइर लिखनि था उदासी ऐं मायूसी, ॾुख, बाबा मां सफ़ा ईअं ॻरियो पियो आहियां, अंदरि मुंहिंजो सड़ियो पियो आहे। त पोइ जेको नौजवान पढ़े थो उहो बि चए थो बाबा हाणे वञी भला ख़ुदकुशी कयां, ॿियो छा कयां? अहिड़ी शाइरी बि कनि था न शाइर। साईं अहिड़ा आहिनि बिल्कुलु। बाक़ी जेसीं ॻाल्हि तव्हां असांखां इहो सुवालु कयो आहे त असां बिल्कुलु पंहिंजे शाइरी जे रंग में पंहिंजे देश खे बि संभालियो आहे। देश जो को शेर आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजो गज़ल आहे सिंध ते लिखियलु आहे। मां तव्हां सां ईअं ॿेली पंहिंजे मिटीअ सां बि वफ़ा कंदा हलो, वरी मिटी बि माउ आहे, पंहिंजी अमड़ जीजा ते बि लिखो। ऐं जेको आहे सो अॼुकल्ह जेकी अहम जेकी मसइला आहिनि, अॼुकल्ह जेकी अहम जेकी वाक़िया थियनि था, हाञा थियनि था, सान्हा थियनि था, उन्हनि ते शाइर घटि था लिखनि मिड़ी। अॻे ईअं थींदो हुयो त को किथे को वाक़ियो पेश थींदो हुयो त शाइर लिखी वठंदा हुआ। जी इरशाद। जी साईं, हीअ गज़ल आहे त रुगो यार तूं जूं खपनि थियूं दुआऊं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। वाह। तुंहिंजो हक़ जताइण जी ख़ातिर ए सिंधड़ी, तुंहिंजो हक़ जताइण जी ख़ातिर ए सिंधड़ी, विड़ी ज़ालिमनि सां ज़ुल्म था मिटायूं। वाह। रुगो यार तूं जूं खपनि थियूं दुआऊं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। न मरंदासीं माठा कॾहिं ईअं साथी, न मरंदासीं माठा कॾहिं ईअं साथी, उथो ॿारियूं ॿारण उथो मच मचायूं। रुगो यार तुंहिंजूं खपनि थियूं दुआऊं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। पको नींहं आहे अमड़ सिंध तोसां, पको नींहं आहे अमड़ सिंध तोसां, असां नींहं नातो था तोसां निभायूं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। नकी ॾूर आहियूं नकी थी सघूं था, नकी ॾूर आहियूं नकी थी सघूं था, ॿुधी छॾ असीं तुंहिंजा आहियूं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं।
संदो पाक पाणी असांजी रगन में, संदो पाक पाणी असांजी रगन में, भला तुंहिंजे सॾिखां असां छो लवायूं। वाह वाह, ॾाढो सुठो। रुगो यार तुंहिंजूं खपनि थियूं दुआऊं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। आख़िरी बंद आहे। अज़ीम जो अमर तोसां वाइदो पको आहे, लिखी रोज़ लिखबा सवें गीत वायूं। वाह वाह, रुगो यार तुंहिंजूं खपनि थियूं दुआऊं, त ॾिस पोइ कीअं था असां सिर वढायूं। वाह मुनीर साईं, तव्हां जेका शाइरी पढ़ी पे उन में काफ़िया नवां पे नज़र आया, घटि अहिड़ा काफ़िया माण्हू लिखनि था। शाइरी लिखण खां पहिरियों के शाइर वरी काफ़िया रखंदा आहिनि ज़हन में, पने ते अलॻि टुकड़े सां लिखंदा आहिनि, हिन सां हीउ मिलंदो हीउ मिलंदो हीउ मिलंदो, सिलसिलो ईअं जुड़े थो चवनि या कीअं? पहिरियां काफ़ीअ ते सोचींदा आहियो या ख़्याल ते सोचींदा आहियो? बहरहाल मूं त जॾहिं बि लिखियो आहे, मां कॾहिं बि लिखण जे लाइ को ख़ासि टाइम कढी वेही न लिखियो आहे। मूं कम बि हलंदा आहिनि पिया ऐं ज़हन मुंहिंजो जेको आहे उहो कम हलंदा आहिनि। त यादि आयो त कमु ज़ाती ज़िंदगीअ में छा पिया कयो अॼुकल्ह? बज़ाते ख़ुदि जेको आहे हिकिड़ी कंस्ट्रक्शन कंपनी आहे। उते कंस्ट्रक्शन कंपनी में वरी हेॾे वरी लफ़्ज़नि जी कंस्ट्रक्शन भले जी बिल्कुलु जेको आहे ॿई हलनि था पिया। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो ऐं ज़बरदस्त तव्हांजा जेकी ख़्याल आहिनि पंहिंजे तरीक़े सां। काफ़िया जेके नवाण आउं चवंदो आहियां त नवाण हुजे पढ़ंदड़ ते काफ़िया कॾहिं बि जेको आहे सो के ज़ाहिरा चूंडे न रखबा आहिनि। ख़्याल त पाणे अची वेंदो आहे ज़हन में, पोइ उन में शाइरी जे माण्हू वाकिरे में ख़्याल जे वाकिरे में पियो वधंदो आहे। सही सही। अच्छा, हिन वक़्तु जेको अदब सर्जे थो उहो सुठो सर्जे थो, लिखनि था जेकी नौजवान, तव्हां जेकी पढ़ो था पाण सां गॾु, तव्हांखे बि पज़ीराई मिले थी, सीनियर शाइर हिमत अफ़ज़ाई कनि था तव्हांजी नौजवाननि जी? जेसि ताईं ॻाल्हि आहे लिखण जी, मतिलबु अॼुकल्ह जेकी असांजी नई टी लिखण जेका लिखे थी पई, मतिलबु की मां थी चवंदुसि तमामु सुठो लिखिजे थो पियो। त जेके अॻे असांजा नौजवान जेके शाइर हूंदा हुया, अॻे उन्हनि खे प्लेटफॉर्म न मिलंदो हुयो या जेके पज़ीराई जिन खे मुयसरु न हुई, त हाणे जॾहिं खां सोशल मीडिया मुंहिंजी पहिरें अर्ज़ु कयोसि, पर सोशल मीडिया ते बि ॾिसूं था त को सीनियर लाइक ई नथो करे, चए थो त बाबा जेकॾहिं आउं लाइक कंदुसि त हिन जो कदु वधी वेंदो। तव्हां का बि पोस्ट छॾियो, तव्हांखे जेकी अछे मथे वारा जेकी वॾा शाइर आहिनि, तव्हांखे उन्हनि जी लाइक ऐं कमेंट उन्हनि जो साईं तव्हांखे न मिलंदो। इहो वॾो मतिलबु की उन में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पुराणी सोच रखनि था पिया, बाक़ी असां जेसीं ॾिठो आहे त उनमें सीनियर माण्हू बि शामिल आहिनि। सीनियर खे पाण त कमेंट से अंबार ॾियूं था साईं, वाह वाह ॾाढो सुठो, बिल्कुलु गज़ल जा बंद रखी करे तौर तक जेसीं असां ॾिठो आहे त सीनियर बि माना मतिलबु की एनकरेज कनि था हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई। कहिड़ो सीनियर आहे साईं, मूंखे नालो त ॿुधायो, आउं त नथो ॾिसां फेसबुक ते नंढे सीनियर जो त कॾहिं बि मां ॾिठो आहे त को कमेंट नौजवान खे आयो हुजे, घटि बिना घटि तव्हांखे मिलनि था त पोइ इहा वॾी ॻाल्हि आहे। अलाए कहिड़ो सीनियर आहे इहो दोस्त? साईं आहिनि काफ़ी घणा आहिनि, जेसीं मूंखे यादि आहे त इमदाद सनी साहिबु आहे या उनखां पंहिंजो मुश्ताक फुल साहिबु वारा आहिनि, त इहे मतिलबु की काफ़ी नौजवान लिखण वारा जेके कंटिन्यूअसली पंहिंजी पोस्ट रखनि था पिया। या वरी ईअं थिए थो त तूं हाजी आउं ज़वार, भला तूं कमेंट कर त वरी इनबॉक्स में ईअं थो थिए त तव्हां गज़ल लिखो, उनखां पोइ वरी मैसेंजर में मैसेज थो अचे, भाऊ गज़ल लिखियो थी, मां हिन ते कमेंट त कजांइ। ईअं बि हिकिड़ो सिलसिलो अॼुकल्ह हले थो पियो। इहो सिलसिलो हले थो पियो, बिल्कुलु इहा शइ बि आहे। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं को ज़ाती जेकॾहिं ज़ातियात ते लही थो अचे, उनजी ॻाल्हि हरूभरू बि पोइ न वणंदी आहे। सिंधियत बि संगत जो हिसो बि आयो मुनीर साईं? जी हा, जी हा, कहिड़ी शाख में? सिंधियत बि शाख कुंभ जो एज़ ए ऑडिटर आहियां। अच्छा, ऑडिटर आहियो। हींअर कुंभ वारी शाख क़ाइमु आहे या उनखे बि जेको आहे सो इलाही उनजो रद्द त कोन थियो आहे न, ख़तमु त कोन थियो आहे, वॾी वठि वठा लॻी पई आहे। हिकिड़ी जेके चूंडूं आहिनि उन्हनि खे रद्द थो कयो वञे, वरी नयूं चूंडूं करायूं थियूं वञनि, वॾो हिकिड़ो मामिलो हले थो पियो। कहिड़े पासे आहियो? अहमद सोलंकी सां गॾु आहियो? डॉक्टर मुश्ताक फुल सां आहियूं। अच्छा अच्छा, हिन वक़्तु वॾो हिननि जो हले थो मामिलो, चए थो त आउं ठीकु आहियां, अलाए जे केरु ठीकु आहिनि, तव्हां त हाणे मुश्ताक फुल जा ॿुधायो था त पोइ ज़ाहिर उन ई पर खणंदो, इन करे सवाल इहो नथो कयां। मसइलो इहो आहे त सिंधियत बि संगत में हीउ जेको ट्रेंड हली पियो आहे इहो हुजणु न घुरिजे। अच्छा, भला इहो ट्रेंड त ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, पर सिंधियत बि संगत हिकिड़ो तव्हां बि रहिया आहियो सिंधियत? जी जी बिल्कुलु। सिंधियत बि संगत में ईअं थिए थो त हिकिड़ियूं गॾिजाणियूं हफ़्तेवार दस्तूरी गॾिजाणियूं या लेखक लिखणियूं हिक ॿिए सां शेयर कनि था, इहो हिकिड़ो माहौल ॾाढो सुठो आहे नए लिखंदड़ लाइ, थिए थो हाणे या इहो सिर्फ़ु नाले में रहियो आहे? असल में साईं सिंधियत बि संगत जे हवाले सां कुझु शाखूं आहिनि, कुझु शहरनि जूं जेके माना दोस्त राति एक्टिव आहिनि, जेके वीकली बेसिस ते या
क्वार्टरली डेज़िस ते मतिलबु की हू गॾिजाणियूं पाण में कनि था उनमें पुराणी टही जा माण्हू बि आहिनि नई टही जा बि आहिनि जंहिंमें तनक़ीद बि थिए थी मतिलबु की हिकिड़ो पंहिंजो इस्लाह जे हवाले सां सिख्या जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु जेको तकलीक़ी अमल आहे उहो बि माना शेयर कयो थो वञे त इन अमल सां आहिनि मतिलबु की गॾिजाणी सां घणी बहितरी अचे थी पई जेके माण्हू हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजे कमरे में बि लिखे थो ऐं जॾहिं उहा शइ ॿाहिरि खणी थो अचे त उन्हनि खे घणी शयूं नज़र अचनि थियूं त बाबा मुंहिंजियूं किथे तख़यल में लिखणी में किथे मतिलबु कमी पेशियूं आहिनि त उहो बहिर जे हवाले सां हुजे वज़न जे हवाले सां हुजे ऐं पंहिंजो फ़िक्री हवाले सां हुजे फ़नी हवाले सां हुजे त उनजी शइ जी माना ख़बर चालू थी ज़ाहिर ॻाल्हि जिते 5 माण्हू वहनि था हर को पंहिंजा डिफरेंट आइडियाज़ शेयर करे थो न उन में हिकिड़ी सूंह पैदा कनि था तकलीफ़ में बहरहाल असां दुआ कयूं था सिंधी अदबी संगत लाइ बि ऐं अदब दोस्तनि जे लाइ बि त इहो वखरु जेको आहे उहो वहंदो रहे ऐं हिक ॿिए में जेको आहे सो जेकी नफ़रतूं आहिनि उहे ख़तमु थियनि ऐं गॾोगॾु जेकी तकलीफ़ी सलाहियतूं आहिनि बर्दाश्त जो मादो हुजे हिक ॿिए खे ॿुधो वञे हिक ॿिए जूं तहरीरूं पढ़ी करे दाद बि ॾिनो वञे दाद जी वॾी कमी आहे बहरहाल वॾी महिरबानी अज़ीम जलबाणी साहिबु तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं मुनीर पयार साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी कुंभ खां तव्हां कई आहियो असांजी कोठ ते तव्हां ॿिन्ही जो आउं थोराए थो आहियां इनशाला कंहिं ॿिए मोड़ ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अञा तफ़सीली कचहरी थींदी मौज़ू इलाही रहिजी विया तव्हांजो आउं थोराए थो नाज़रीन कला खेतर पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो अॼु जेकी महिमान हुया उन्हनि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं प्रोग्राम यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ईंदड़ भेरे वरी कंहिं कला जे कोहिनूर सां तव्हांजी मुलाक़ात कराइबी तेसीं ताईं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीराणी मूंखे मोकिलाए थो पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह वाही